कंबर जे डिप्टी कमिश्नर ऑफिस अॻियां रोड ते यूनियन काउंसिल आबिडी जे काउंसलरनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़नि अरबाब अली मोगेरी, असलम मीरानी, अली ख़ान मोगेरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल आबिडी जो चेयरमैन कामरान गोल्ड ऐं वाइस चेयरमैन सिकंदर अली सांगा असांजे ॻोठनि खे नज़रअंदाज़ कंदे कंहिं बि तरक़ियाती कम न कराया आहिनि, न ई वरी सोलर प्लेटूं ॾिनियूं आहिनि। मच्छरनि जे आज़ार सबबि रहवासी मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। दाहिण बावजूदि मच्छरमार स्प्रे न पियो करायो वञे। हिननि चयो त हर महीने यूनियन काउंसिल खे 12 लख रुपया मिलनि था, जेकी हड़प करे वञनि था। हिननि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त यूसी चेयरमैन, वाइस चेयरमैन जे करप्शन ऐं नाइंसाफ़ियुनि जी जांच कराए इंसाफ़ करे तकलीफ़ुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर, शदादकोट।